पैसे वारे के तकड़ में रिश्तो मिलंदो आ। ये जुल्म अच्छा है। गाडड़ी भी वरती आ, काटन कपड़ा भी पाता थम, बूट भी पातम, घड़ी भी वरतम, मथा स्यारो थो अचे, किथे रिश्ते जो आसरो ही नथो मिले। को एड़ो कोने किथे मना को अचे को खुशखबरी अचे त बाबा हाने तोखे रिश्तो मिले पे थो, तू बस खुश थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। परेशान आ बा? परेशान यार हाणे ये रुगो मां या जा हर छड़ो परेशान मथा स्यारो पे तो अचे। चवंदा आहिनि त बाबा गरीब जे लाइ मना माण्हू रिश्तो न ॾींदा आहिनि। ॿ टे जरे ज़मीन जा खपाए गाॾड़ी वरिती आ, काटन बाटन बि पाता अथव, घड़ियूं बड़ियूं हाणे टड़ लॻो पियो आहे यार। पोइ बि किथे बि रिश्ते जो आसरो नथो मिले यार। हिते बीठो आहियां, केर बि रिश्ते जो ॻाल्हाइण कोन थो अचे। हिन महिल दौर कहिड़ो आहे, छाजो आहे? सोशल मीडिया जो। हिन महिल दुनिया अलाए काथे पहुती आहे। पोइ छा कयां सोशल मीडिया हिते ॿाहिरि माना ज़मीननि ते जंग ते अची रड़ियूं पियो थो करी। को ऑनलाइन ऑनलाइन समझी तो ऑनलाइन। हिन महिल ऑनलाइन बि रिश्ता थींदा आहिनि। ऑनलाइन रिश्ता कीअं थींदा? अबो जा गरीब आहिनि। गरीब न आहियां भाईजान, गाॾीअ मूं वटि काटन कपिड़ा आहिनि। इहा बि ख़बर कोन अथई। हिकिड़ो मिंट बि, मां तुंहिंजो फोटो कढी मां पंहिंजे सोशल मीडिया ते अपलोड थो कयां। रिश्तो थी वेंदो पोइ? तू चुप करे हाणे चुप करे वी। सिधो दी सिधो दी सिधो दी सिधो दी। मां गड पिया से अकेले। ना तू तू अगले तब के रिश्तो करा हेॾे थीन तू पंहिंजो रिश्तो कराईंदे आ? सिधो दी फोटो कढियो मोकलियां। फोटो ॾिसा सुठो आयो आहे। हा इहो अपलोड करे कयां तो मां पंहिंजे सोशल मीडिया ते अपलोड कयां तो थी वेंदो रिश्तो 5 मिनट में 5 इते ही तो काल अचण शुरू थी वेंदियूं। अल्लाह करे यार 5 मिनट में तव्हांजी मिठाई थी। गाड़ी पांजी थी न? बाक़ी तुंहिंजी आहे छा? न पुछा क्या तो? अरे पंहिंजी हाणे अबे ट्रेजर खपे थियो। हां अल्लाह करे थे। इते किसे में इते कानू इंदियूं। छेले जी मानी खाराईंदो आहे। इते काली इंदियूं ॾिस जाई तो 5 मिनट। हाणे तू टेंशन न कर। इते रिश्तो अरे बाबा मोबाइल है हैं बस वाह। अरे अच्छी अल्लाह गलत आवाज बाहर कट जा। डबल के आवाज बाहर कट जा। हेलो लो बात। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तवां छोकरे जो फोटो रखियो रिश्ते लाइ, शादी लाइ? जी जी हाँ हाँ ओ रिश्तो अवेलेबल आहे असां वटि। जी ए छोकरे जा गाडड़ी वाड़ी पंचांग पूरो मोहनरो में भी सुठो आहे तमाम। हाँ गाड़ी वाड़ी पंहिंजूं त सब। अच्छा हाँ वो रिश्तो असां वटि आहे तमाम सुठो बेहतरीन रिश्तो आहे। अच्छा जी जी हाँ पोइ कीअं कयूं हाणे छा? इहो पहिरां तव्हां खे एडवांस में 3000 ऑनलाइन असांखे मोकिलणा आहिनि। असां वठी फैमिली ईंदासीं ॾिसण छोकरे खे। 3000 उनके जो मोकिलींदासीं अबा मोकिलींदासीं अबा। अब मोकिलींदव पोइ तव्हांखे मां नंबर ॾियां थो, उन ते तव्हां 3000 मोकिलिजो। असां सुभाणे तव्हां ॾे ईंदासीं छोकरे खे ॾिसण। कुंवार जी मां बि चवे थी मां ॾिसंदमि छोकरे खे पहिरियां। गाडड़ी वाड़ी अथसि, घर पंहिंजो अथसि, कीअं न। कुंवारे जी मां सुठी आहे। कुंवार जी मां खे तू छा कंदे? अबास माफ कजो ये थोरो माना साइड में बैग लाइन में साइड में थोरो इने के माना थोरो दौरा पवंदा इहो माना शादी ला खुशी अथसि इने। ओनी टाइम ते दौरो न पए समाज जे अॻियां न जे। न मां असां इनके समझाए था सॼूं ऐं तव्हांखे असां 3000 इन महिल इज़ी पैसा या जेको बि आहे अकाउंट नंबर तव्हां असांखे एसएमएस कयो। बस ठीकु आहे पोइ तव्हां मोकिले छॾियो मां नंबर एसएमएस। सुभाणे असां ईंदासीं पोइ ठीकु आहे। ठीक यार वॾो ऑनलाइन जो दौर थो हले। अल्लाह खुश करे यार अले काते हैं। वाह ए गाडियूं ए अजायो करियो दे ॾो कर। अरे पैसनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? बाकी छा गाड़ी ॾिने आ ऑनलाइन ॾो कर भैया अकाउंट नंबर आहे। खोल मोबाइल काथे रखियो हेॾे? हे पे तो हे पे हेॾे काॾे रखियो ही? हे पे विसरी वियो। अच्छा हेॾे पियो मोबाइल खुशी याद है। अरे मोबाइल में न खणंदो हाणे पोयां पयो। ए अकाउंट चेक कर घणा आहिनि? हां सही आहे। 3 लाख रुपया पिया अथई। 3000 मोकल। सदोरी जे नाले सां नालो थो अचेसि। इहो ने मां जेको भी आहे डन करिस। अरे दरवेश मां था न मना तुंहिंजो चाहे सस मुंहिंजी थियण वारी। तुंहिंजी सस मुंहिंजी ने नंबर आहे। नंबर के चुमियो न ॾे रोकड़ मोकल जल्दी कर तो वरी चंदा ते हिम्मत करे वठ वाठा न लचा मोकले दी ओया सेंडिंग सदोरी
काल करे पुछा कयांस हां पुछा कयांस थी विया सेंड थी आहे ॿुध एतिरा पैसा अकाउंट में यको छड़ो कां साल थी छड़ो बाबा ॻाल्हि ॿुध न हिन खे केर ॿुधाए न पियो न हेरड़ियूं पियो थो करे जंग में बरपट ते कंहिंखे ख़बर ई न आहे तो ॻाल्हाए चो अकाउंट में पैसा अची विया अथव मां अचो ॻाल्हायांसि रिश्तो ॾिसण अचो ॻाल्हाइसि त कर ॻाल्हाइसि हैं आवाज़ ॿाहिरि कढे न हिकिड़ो मिंट नथो लॻेसि आवाज़ ॿाहिरि कढे आवाज़ कढियल अथसि हणी वठेसि भला बात हणेसि विसरी वई आहे नंबर ख्याल कर सही हणी वरी हणी गलत त ही यार चुप त करे यार तुंहिंजी के मतलूबा नंबर से फिलहाल जवाब मौसूल नहीं हो रहा ठीक है भाई साॻियो आहे अभी एक खुले लो दो नंबर अलाए छा थियो सिग्नल जो मसलो हूंदो ने ॿीहर हणोसि आपके मतलूबा नंबर से फिलहाल जवाब मौसूल नहीं हो रहा बराए मेहरबानी कुछ देर बाद कोशिश करें अभी व्हाट्सएप ते चेक करे भला व्हाट्सएप कौन तो नंबर अरे हाणे नंबर व्हाट्सएप कोने थे दिस चेक मतलब जे न बाबा व्हाट्सएप कौन तस न मां के ख़बर आहे न हां बाराड़ी में बैठा है ना बाराड़ी में बैठा है इंजे करे बना व्हाट्सएप न ठाईंदा आहिनि ओ यार 3000 बुझा ॾिसूं था जांच कयूं था पूरी में था ओ हलो सोरे गोठ वाला पूरी पे था गोठ तुझे नंबर मोटा है चइजो तो यार ये न करजो मैं गरीब आया यार परेशान नथी परेशान 3 लाख रुपया अकाउंट में चरिया हिकड़ी चा असां बाबा, 10 माई वठ अरे नंबर बंद करे चले तो यार असा वणो था न गोठ बस हलो ॾिसूं हां सुञाणी था उन के न बाबा सुञाणे ऑनलाइन अलाए कंहिं काल के या असांखे ख़बर न आहे हाणे चवंदा त माना इहो ट्रेस थींदो आहे ट्रेस करायूंसि भला ट्रेस वरी 50000 बाबे पुलिस के दे ट्रेस ते मां तो रुली है यार एडे 3 लाख वाला घड़ा 3 लाख चाहियो अरे 3 लाख ना 3 लाख यार 3 लाख में 50000 वडी गाल तो तू जो बाबा तू गाल ॿुध न गाल ॿुध बस तू 2-3 ॾींहं सब्र कर ॾिसूं था मथां खोले काल हां बटरी जा सुबह जो कम थींदो हां उसा कहर करे छड़ियो यार ॾिसूं था न सुभाणे ईंदासीं न त काल ट्रेस था करायूंसि गला जो यार कोशिश कजो काल करायूं ॻाल्हायो बाबा असां उनखे सुञाणियूं न सोशल मीडिया ते अरे तो सुञाणियो न पिया पोइ 3000 छो मोकिलिया अथव हवाले हाल तू जो कम थींदो बस असांखे कहिड़ी ख़बर आहे यार हलिया सनी थींदो तुंहिंजो तूं टेंशन न बुरा लॻियो जो दा यार ये केड़ो ऑनलाइन वारो रिश्तो हुयो यार हर ते 3000 छुटिया मूरा के ब्लॉक करे छड़ियो त यार हला करे को ब्लॉक खोले के को जो आज मैं समझी में गाल कोन पियो 3000 अची आन 3000 पूरा 10000 मन ट्रे 100 टैक्स कट बाबा 10000 कोन थींदो तवा मां 15000 खणदो मां 15000 में तवा अदो कंदो इन कम सजो विञायो और छा थियो जब को इनके चमा तो बाबा तू छड मां समझाए तो हिंदी गेल सदई गिग गड़े थी पे हिंदी में समझ में गाल मां वनी चवां सो उनके चवां समझी यार चवां में रोजी ओ 10000 कंदासू न हाल ठीक है बस ये गाड़ी में किराए ते का सोची गोले बड़े लाइफ पे गया इन जो बयान पैसा किथा दी दस यार